हिकु पुरानी कहानी आहे जेका हिकु कांग जे मथां आहे। कांग जेको उदासी में घर कंहिं पंहिंजे बारे में सोचींदो ऐं कारो निभागो कहिड़े कम जो न आहे। तेसीं हुनजी नज़र हिकु हंस पखी ते पवंदी आहे। हू सोचींदो काश आउं हंस पखी हुजां। पोइ हुन लाइ वेंदो आहे, हुन खां पुछंदो आहे, यार तूं त वॾो ख़ुशनसीबु हूंदे, छो त तुंहिंजो त हिकु रंग अछो आहे, ॿियो वरी डिघी तुंहिंजी गर्दन आहे, माशाल्लाह हसीन ई तूं। हंस पखी हुनखे चवंदो आहे त तोखे केरु चयो यार आउं ख़ुशनसीबु आहियां, मूंखां ख़ुशनसीबु त हू तोतो आहे। काश आउं तोतो हुजां हा यार। तोते खे ॾिस त एतिरी ले लॻी पई आहे, हुनजा रंग ॾिस तूं, हुनजी चोंच ॾिस, ॻाल्हाए थो, मिठियूं मिठियूं सभु चवनि भाइनि था। वरी कांग सोचींदो यार इहा ॻाल्हि बि सही आहे, वञा थो तोते लाइ। पोइ हिते उते लाइ वेंदो आहे ऐं तोते खां पुछंदो आहे, बाबा तूं त बाबा इलाही हसीन ख़ूबसूरत ऐं ॻाल्हाइण वारो मिठो ऐं मिठो मिठो तोखे चइनि, तूं त वॾो ख़ुशनसीबु हूंदे, तूं त इंसानी ज़बान बि ॻाल्हाईंदो आहीं, रंग बि सुठा आहिनि तुंहिंजा। तेसीं तोतो हुनखे चवंदो आहे, बाबा तोखे कंहिं चयो आउं ख़ुशनसीबु आहियां, मूंखां ख़ुशनसीबु त हू मोर आहे यार। हुनजा तूं रंग ॾिस, हुनजा तूं जलवा ॾिस, डांस करे थो त माण्हू हुनजो डांस जो इंतज़ारु था कनि यार। मूंखां ख़ुशनसीबु त उहा आहे, काश आउं हिकिड़ो मोर हुजां हा यार। पोइ कांग सोचींदो यार इन ॻाल्हि में त दम आहे यार। पोइ हू उॾी वेंदो आहे हिकु मोर लाइ। मोर खे चवंदो आहे, यार साईं तूं त इलाही हसीन आहीं, तुंहिंजा जलवा ई पंहिंजा आहिनि, तोखे माण्हू ॾिसण लाइ इंतज़ारु था कनि, तूं त सभिनि खां ख़ूबसूरत ऐं हसीन आहीं यार, तुंहिंजी ॻाल्हि ही बि आहे। और उन लाइ ॾिसंदो आहे ऐं सोचे पोइ हुनखे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहे, मूंखां ख़ुशनसीबु त हिकु कांग हूंदो आहे। कांग परेशान, आउं पंहिंजी ज़िंदगी में बेज़ार आहियां, हीउ मूंखे ख़ुशनसीबु पियो चए यार, इहा ॻाल्हि सम्झण न आई। मोर हुनखे चवंदो आहे त तो कॾहिं हिकु कांग खे पिंजरे में ॾिठो आहे? कांग चवंदो आहे न। वरी मोर चवंदो आहे, तो बीफ बिरयानी ॿुधी हूंदी, तो चिकन बिरयानी ॿुधी हूंदी, तो कॾहिं कांग जी बिरयानी ॿुधी आहे? उन टाइम कांग जा जहिड़ा होश उॾी वेंदा आहिनि। पोइ सोचींदो आहे, अलाह साईं मूंखे जीअं बनायो आहे, जहिड़ो बनायो आहे, सुठो बनायो आहे यार, मूंखे शुक्र करणु घुरिजे ऐं अलाह साईं जी नेमतुनि जो शुक्र करे अॻियां पंहिंजी ज़िंदगी बसर कयां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं जीअं दुनिया तरक़ी करे पई, तीअं तीअं कॉम्पिटिशन ऐं कंपेरिज़न में इज़ाफ़ो थिए पियो। छो त पाण पंहिंजी कहिड़ी बि फील्ड में ॾिसूं, इवन स्कूल हुजे, यूनिवर्सिटी हुजे, तालीम जो कहिड़ो बि इदारो हुजे या वापसि कंपनी हुजे, उते पाण कॉम्पिटिशन नज़र ईंदो। सभिनीनि खां पहिरीं पाण पंहिंजे पाण खां सवालु करणु घुरिजे, जेकी पंहिंजे दिलि जे अंदरि डिज़ायर पैदा थिए थी, कहिड़ी शइ जी लालच या कहिड़ी बि चीज़ खे हासिलु करण जी लालच, छा उहा पंहिंजे दिलि जे अंदरि जी डिज़ायर आहे या वापसि पाण कहिड़ी मन खे पाण कहिड़ी सोसाइटी खे कंपेयर करे उहा हासिलु करणु था चाहिनि। सवाल कयूं पंहिंजे पाण खां, छो त सवाल करण सां इंटेलिजेंस में बि इज़ाफ़ो थिए थो। छो त हिकु सवाल जी ई वजह सां हिन साइंस तरक़ी में आई। जॾहिं एल्बर्ट आइंस्टाइन हिकु वण जे हेठि वेठो हो ऐं मथां खां हिकु एपल किरे थो हेठि, त हू सोचे थो ऐं सवाल थो करे पंहिंजे पाण खां कि हीउ जेको एपल आहे हेठि छा लाइ थो अचे, हेठि खां मथे छा लाइ कोन वञे। त हुतां खां लॉ ऑफ ग्रेविटी जो वजूद में आयो ऐं साइंस तरक़ी करणु शुरू थी वई। ॿी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला असांजे फिंगर प्रिंट्स जेका आहिनि उहे ई हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ रखिया आहिनि। केतिरा इंसान आया, केतिरा इंसान विया, मगर कंहिंजो बि फिंगर प्रिंट्स हिक ॿिए सां मिले कोन, मुख़्तलिफ़ आहे बिल्कुलु। ठीक इन्ही तरह असांजा नसीब, असांजी एबिलिटीज़ बि हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे कि अल्लाह ताईं जेको आज़माइश आणींदो आहे हिकु इंसान जे मथां, हर उम्र में अची सके थी, कंहिं बि इंसान जे मथां अचे थी आज़माइश, हर एज में अचे थी, उहो चाहे नंढो ॿार हुजे या वापसि आहे जवान हुजे या पोड़ो हुजे। त उन ई वजह सां तव्हांखे हिकु किसो ॿुधाईंदो, हिकु शख़्स जो जिन में हिकु आज़माइश आई, जीअं पंहिंजी नंढी उमिरि में हिकु ज़बरदस्त ख़ुशी वारी ज़िंदगी गुज़ारी। I know more about it genetically. So it's less of an embodiment now. It used to be like this thing that prevents me from doing all this stuff that causes other kids to die, that causes everybody to be stressed, and now it's, a protein that is abnormal, that weakens the structure of cells. जॾहिं सैम बर्न्स जी एज 2 साल खां बि घटि हुई, तॾहिं ई उन जे माउ पीउ खे ख़बर पई वई हुई त इन ॿार खे प्रोजेरिया आहे। अचो थोरो प्रोजेरिया जे बारे में मालूम कयूं था। इहो हिकु जेनेटिक डिसऑर्डर आहे जेको जीन्स में म्यूटेशन जी वजह सां थींदो आहे। इहो हर 40 लख ॿारनि में सिर्फ़ु हिकु खे थींदो आहे। प्रोजेरिया जा साइड इफेक्ट, जिन जी वजह सां ॿारनि जी ग्रोथ स्टॉप थी वेंदी आहे, स्किन टाइट थी वेंदी आहे, वज़न बि कोन वधंदो आहे ऐं दिलि जा मसइला बि थींदा रहनि था।
ज़्यादातर प्रोजेरिया जी वजह सां ॿारनि जी 13 साल में ई मौत थियो वञे। सैम बंस हिकु टेक टॉक बि ॾिनी हुई जंहिंजो टाइटल हो माई फिलोसफी फॉर आ हैप्पी लाइफ। टेक टॉक जे हिकिड़े महीने बाद ई सैम बंस इंतकाल करे वियो हो। इन पंहिंजी ही फिलोसफी जे ज़रिए पंहिंजी नंढी ज़िंदगी वॾी ख़ुशियुनि सां गुज़ारी। हाउ टू लिव आ हैप्पी लाइफ अकॉर्डिंग टू सैम। फिलोसफी नंबर 1। कुझु ई शयूं अहिड़ियूं आहिनि जेका मां नथो करे सघां, मगर काफ़ी चीज़ूं अहिड़ियूं बि आहिनि जेकियूं मां करे सघां थो। छो त को बि इंसानु परफेक्ट कोन हूंदो आहे। हर इंसान में का न का कमी ज़रूरु हूंदी आहे। फिलोसफी नंबर 2। माण्हुनि जो पंहिंजी ज़िंदगी में वॾो किरदारु हूंदो आहे। हाणे पाणखे फ़ैसिलो करिणो आहे त पाणखे किन माण्हुनि सां रहणो आहे। अगरि पाण पंहिंजो क़ीमती वक़्तु नेगेटिव माइंडेड माण्हुनि सां गुज़ारींदासीं त पंहिंजी ॿेड़ी ॿुॾण खां केर बि नथो रोके सघे। पंहिंजो मोस्ट वैल्यूएबल टाइम जेको आहे पंहिंजी फैमिली सां ऐं पंहिंजे दोस्तनि सां अज़ीज़नि सां गुज़ारियूं ऐं उन्हनि जी रिस्पेक्ट कयूं त पंहिंजी ज़िंदगी हिकु ख़ुशगवार तरीक़े सां गुज़री वेंदी। फिलोसफी नंबर 3। पाणखे पंहिंजी ज़िंदगी में पोयां मुड़ी न ॾिसणु घुरिजे। जेको तव्हां करे सघो था करियो। हमेशह अॻियां वधण जी सोचो। पंहिंजी एनर्जी खे पंहिंजे बारे में बुरो सोची न वेस्ट कयो, बल्कि उन एनर्जी खे पंहिंजो मक़सदु पूरो करण में लॻायो। इन जो मतिलबु इहो न आहे त पंहिंजे अंदरि जेकियूं ख़ामियूं आहिनि उन्हनि खे इग्नोर करियूं, बल्कि उन्हनि खे एक्सेप्ट करे अॻियां वधी वञूं। फिलोसफी नंबर 4। इट्स रियली नॉट अबाउट व्हाट यू हैव, इट्स अबाउट हाउ यू आर एबल टू एंजॉय लाइफ इन जनरल। जेको बि तव्हां वटि आहे या तव्हां सां गॾु आहे उन्हनि सभिनीनि सां गॾु एंजॉय करणु सिखियो ऐं उन्हनि माण्हुनि खां कॾहिं बि दूर न थियो जिन माण्हुनि खे तव्हांजी ज़रूरत हुजे।